अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहियां सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु हिकु नए ड्रामे जे बारे में तव्हांखे इन्फॉर्मेशन ॾेई रहियो आहियां। उहो कहिड़ो ड्रामो आहे, कहिड़े चैनल ते अचण वारो आहे। सो महिरबानी करे तव्हां हीअ वीडियो फुल ॾिसो ऐं वीडियो खे लाइक कजो, वीडियो खे कमेंट कजो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। दोस्तों अॼु हिन ड्रामे जे बारे में तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। जीअं त सिंधी ड्रामनि जी वॾी हिन वक़्तु खोट थी चुकी आहे। हिकु नमूने जी एतिरी खोट थी चुकी आहे जीअं कंहिं खूह मां पाणी मतिलबु सुकी वञे ऐं माण्हू परेशान। ईअं ई सिंधी ड्रामनि लाइ माण्हू एतिरा त माना उन्हनि लाइ माना चरिया थी चुका आहिनि। यानी सिंधी ड्रामा हिकु सुठा ड्रामा आहिनि, माशाल्लाह मां वॾो फॉलो कंदो आहियां। पर मुंहिंजो जेको फेवरेट ड्रामो हुयो पत्थर दुनिया हुयो, जंहिंखे अॼु ताईं मां रेगुलर ॾिसंदो आहियां ऐं घणनि दोस्तनि जा 100% मां 90% पत्थर दुनिया ई हूंदो। पर उन खां बाद में ॿिया बि ड्रामा अचनि पिया, सो उन्हनि जे बारे में ज़िक्र पिया कयूं। अॼु जेको नओं ड्रामो अची रहियो आहे ऑन ईयर तमामु जल्द सिंध TV ते थींदो। हुन ड्रामे जे बारे में तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त हुन ड्रामे जो राइटर आहे असगर पिताफ़ी ऐं जेको आहे सो उन खां बाद में हिन जो डायरेक्टर आहे जावेद। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त जेको हिन जो कैमरामैन आहे फैसल संजरानी आहे। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां हिन जा केतिरा ई पुराणा अदाकार आहिनि। जीअं त मां तव्हांखे ॾिसींदो हलां त शबीरा चन्ना अथसि, तान्या चन्ना अथसि ऐं उन खां अलावा युन्स नाई अथसि ऐं ॿिया बि खोड़ सारा अदाकार अथसि। ज़ुल्फ़कार बुर्दी अथसि ऐं ॿिया बि खोड़ सारा अहिड़ा नवां अदाकार अथसि जिन जा मूंखे नाला न आहिनि यादि। सो तव्हांखे हूंदा इनशाला तव्हां हुननि जूं पिक्चरूं ॾिसंदा हूंदा। सो असां हुन ड्रामे जे बारे में पिया ॿुधायूं त हुन ड्रामे जो नालो आहे पाणीअ मंझि पसाव। ऐं उहो ड्रामो जेको आहे तमामु जल्द खां जल्द सिंध TV ते हलंदो। ऐं उहो ड्रामो जेको आहे सो हिकु ॾुखायल समाज ते ॾुखायल कहाणी हूंदी, मल्हान जी हूंदी। सो उहो ड्रामो तमामु जल्द खां जल्द सिंध TV ते हलंदो। उहो ड्रामो जेको आहे कुझु ई ॾींहंनि में ऑन ईयर थींदो। सो वीडियो कीअं लॻो दोस्तों, कमेंट ऐं लाइक ज़रूरु ॾींदा।